हुकूमत तरफ़ां मुल्क में बिजली बचत ऐं वापीदारनि जे ख़र्च घटाइण लाइ पखनि बाबति अहम फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में बिजली जे इस्तेमाल में घटिताई आणण लाइ आम बिजली सां हलंदड़ पखनि खे तब्दील करण जो प्रोग्राम शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन प्रोग्राम तहत सॼे मुल्क में मरहलेवार आम पखनि खे अहिड़नि पखनि सां तब्दील कयो वेंदो जेके घटि बिजली इस्तेमाल कंदा आहिनि। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि वज़ीर-ए-आज़म जे पखनि जी तब्दीली वारे प्रोग्राम ते इजलास थियो, जंहिं में तवानाई वारे वज़ीर केस लगारी, स्टेट बैंक गवर्नर समेत स्टेक होल्डरनि बि शिरकत कई। इजलास में स्टेक होल्डरनि पखनि जी तब्दीली वारे प्रोग्राम जी अमली तैयारी, इम्कानी शेड्यूल, अॻुवाट शर्त पूरा करण ऐं बैंकिंग निज़ाम सां लाॻापियल मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी। नाणे वारे वज़ीर इजलास खे ख़िताब कंदे चयो त पखनि जी तब्दीली जो ही प्रोग्राम तवानाई जी बचत ऐं मुआशी इस्तेहकाम में अहम किरदार अदा कंदो। जॾहिं त बिजली जे इस्तेमाल में घटिताई सां वापीदारनि खे बि फ़ाइदो थींदो। हिन चयो त पखनि जी तब्दीली वारे प्रोग्राम जो पहिरियों मरहलो हिन महीने खां शुरू कयो वेंदो। तंहिं करे ईंदड़ 2 खां 3 हफ़्तनि में समूरा ज़रूरी क़दम मुकमल कया वञनि त जीअं इन मंसूबे ते अमल दरामद शुरू करे सघिजे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदायूं त हुकूमत तरफ़ां मुल्क में बिजली जे बचत ऐं वापीदारनि जा ख़र्च घटाइण लाइ पुराणे पखनि जी जाइ ते नवां पखा लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।